अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चार जेडीओ न्यूज़ वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। रियाज़ हुसैन ज़रदारी जी छकरन उन जे भर पासन वारन नंढन वॾन मुख़्तलिफ़ ॻोठनि माकड़ जा कटक पहुची विया। माकड़ फसल खाए नास करे छॾिया। ॻोठ हसन जमाली, ॻोठ मेवज ख़ान जमाली, ॻोठ साहिब ख़ान जमाली, वसायो जमाली, केर ख़ान जमाली, मेहर अली जमाली, शेर ख़ान जमाली, अली ख़ान बिरोई ऐं गुलशेर ख़ासकेली ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में माकड़ जा कटर पहुची मुख़्तलिफ़ फसल खाई नास करे छॾिया ऐं भर पासे जे इलाइक़नि में माकड़ जो हमलो फसल खे खाई चट करे छॾियो। इलाइक़े जे आबादगारनि पंहिंजे तौर ते थां वॼाए दॿा वॼाए तूं करे माकड़ खे भॼाइण जी कोशिशि में रुधल आहिनि। जॾहिं त माकड़ बसी इलाइक़नि ते पकड़ियल आहे। वोणनि, भिंडियुनि, मिर्चनि ऐं चोपे माल जे गाह ते ॿियनि फसलनि ते राताओ हणी खाई नास करे छॾिया। ज़राअत खाते हिन महिल ताईं को बि नोटिस न वरितो। सिंध हुकूमत ऐं DC शहीद बेनज़ीर आबाद मुकमल ख़ामोशी इख्तियार करे वरिती। जॾहिं त सिंध हुकूमत ऐं DC शहीद बेनज़ीर आबाद मुकमल ख़ामोशी इख्तियार करे वरिती। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।